بسم اللہ الرحمن الرحیم فصل احکام الشرعیۃ تتعلق باسبابها وذلك لأن الوجوب غیب عنا فلا بد من علامة يعرف العبد بها وجوب الحکم وبهذا الاعتبار اضيف الاحکام الى الاسباب فسبب وجوب الصلاة الوقت بدلیل ان الخطاب بأداء الصلاة لا يتوجه قبل دخول الوقت وانما يتوجه بعد دخول الوقت والخطاب مثبت لوجوب الاداء ومعرف للعبد سبب الوجوب قبله وهذا كقولنا عد ثمن المبيع وعد نفقة المنقوحة ولا موجود يعرفه العبد ها هنا إلا دخول الوقت فتبين أن الوجوب يثبت بدخول الوقت. हिन फ़सुल में मुसनिफ़ अलैहि रहमत इन ॻाल्हि खे बयानु करे रहियो आहे त पुठियां जेको असां पढ़ी आयासीं त किताब उसूल अर्बा किताबुल्लाह सुन्नत रसूल इजमा ऐं क़ियास उन्हनि मंझां जेके अहकाम साबित थियनि था उन्हनि ते असांखे अमल करणु वाजिबु आहे। लेकिन उहे जेके अहकाम जेके असांजे मथां साबित थियनि था न उहे अहकाम असां खां ग़ाइब आहिनि त उन्हनि ते असांखे कहिड़े वक़्तु अमल करणु वाजिबु आहे त उन्हनि जे मथां अमल करण जे लाइ को अहिड़ो सबबु हुजे जेको सबबु अची ऐं असांखे इहा ॻाल्हि ॿुधाए त हिन वक़्तु तव्हांजे मथां इहो हुकुम वाजिबु थियो आहे, हाणे अव्हां इन ते अमल कयो। मिसाल इन जो आहे नमाज़। हाणे नमाज़ असां ते कहिड़े वक़्तु वाजिबु आहे इहा ख़बर कीअं पवंदी त सुबुह जो नमाज़ पढ़ूं या शाम जो नमाज़ पढ़ूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो न अक़ीमुस्सलात नमाज़ पढ़ो क़ाइमु कयो। त हाणे कहिड़े वक़्तु नमाज़ पढ़णी आहे कहिड़े वक़्तु नमाज़ नाहे पढ़णी, सुबुह जो पढ़ूं शाम जो पढ़ूं राति जो पढ़ूं त को अहिड़ो सबबु हुजे जंहिंसां असांखे ख़बर पवे त हाणे असांजे मथां जेको वाजिबु अदा थियो आहे जेको वाजिबु थियो आहे उनखे अदा करिणो आहे। तो उहो जेके सबबु आहिनि असांजे अखियुनि खां ग़ाइबु आहिनि, माना उहे नज़र त कोन था अचनि जो असां ॾिसी सघूं त हिन वक़्तु असांखे नमाज़ पढ़णी आहे या हिन वक़्तु असांखे रोज़ो रखिणो आहे या हिन वक़्तु असांखे हज करिणो आहे। सो को न को सबबु ज़रूरी आहे जंहिंसां असांखे ख़बर पवे त हाणे जेको असांजे मथां वाजिबु आयो आहे या असांजे मथां इहा वाजिबु हाणे नाहे थी। उन जे करे चवे थो त माना को सबबु हुजणु ज़रूरी आहे। पोइ उन जा मिसाल ॾींदो मुसनिफ़। ज़ाब्तो इहो सम्झ में अची वियो न त माना सबबु ज़रूरी छो आहिनि, छो त असां खां इहे शयूं अखियुनि खां ग़ाइबु आहिनि, असांखे इन्हनि शयुनि जे वाजिब जी ख़बर नथी पवे त कहिड़े टाइम इन्हनि शयुनि खे अदा करिणो आहे। सो को अहिड़ो सबबु ज़रूरी आहे त असांखे ख़बर पवे त हिन वक़्तु असांखे पंहिंजे को शइ वाजिबु थी आहे उनखे अदा करिणो आहे। इहो दलील सम्झ में अची वियो न त सबबु छो ज़रूरी आहिनि। उन खां पोइ वरी मुसनिफ़ इन जा मिसाल ॾींदो, मिसाल ॾेई पोइ हर हिकु ॻाल्हि खे ज़्यादा तौर सां वाज़िह कंदो। तर्जुमो कंदा था हलो, उन ॻाल्हि खे सम्झंदा पिया हलंदा। फ़स्ल अल अहकाम शरइयत शरई अहकाम ततअल्लक़ु बिअस्बाबिहा मुतअल्लिक़ हूंदा आहिनि बिअस्बाबिहा पंहिंजनि सबबनि सां। शरई अहकाम छा सां मुतालिक़ हूंदा आहिनि? सबब सां। वज़ालिक ऐं इहो छो हूंदो आहे इन खां दलील ॾेई रहियो आहे त भई सबबु छो ज़रूरी आहे अहकाम शरीयत जे लाइ, कहिड़ी ज़रूरत आहे सबब जी, इहो दलील ॾेई रहियो आहे। ज़ालिक खां वज़ालिक इहो उन जे करे आहे त लिअन्नल वुजूब ग़ैबुन अन्ना, छो जो वुजूब इहो ग़ाइब आहे असां खां। वुजूब जी असांखे ख़बर नथी पए। निमाज़ अव्हांखे नज़र आई त हिन वक़्तु निमाज़ आई आहे, हाणे असां निमाज़ पढ़ूं।
हिन वक़्तु रोज़े की जिस्म आहे जो असां ॾिसूं त पोइ हाणे रोज़ो रखिणो आहे, हाणे रोज़ो नथो नज़र अचे त हाणे असां न रखूं, या निमाज़ की जिस्म आहे जो असां निमाज़ ॾिसूं त हाणे निमाज़ आई आहे त हाणे असांखे निमाज़ पढ़णी आहे। त कहिड़े टाइम निमाज़ पढ़णी आहे, कहिड़े वक़्तु पढ़णी आहे, को सबबु त हुजे न, असांखे ख़बर पवे त हिन वक़्तु असांजे मथां हीअ शइ वाजिबु थी वई, हाणे असां हुनजी अदा कयूं। सो इहो जेके वुजूब आहिनि उहे असां खां ग़ाइब आहिनि। फला बुद्ध मिन अलामतिन, पोइ ज़रूरी आहे मिन अलामतिन कोई अलामत, यारिफुल अब्दु बिहा, जो सुञाणे बानो बिहा इन जे ज़रिए, छाजे ज़रिए, यानी अलामत जे ज़रिए। इन अलामत जे ज़रिए बानो सुञाणे, छाखे सुञाणे, वुजूब खे, त हीअ शइ असांजे मथां वाजिबु आहे। त ज़रूरी छा आहे, अलामत, अलामत यानी सबबु, त सबबु ज़रूरी आहे, त सबबु हुजे त उन सां ख़बर पवे त असांजे मथां इहा शइ वाजिबु। अच्छा, हिते जेको इहो सबबु थो चवे न, इहो पुठियां असां पढ़ियासीं त कॾहिं कॾहिं इल्लत खे मजाज़न सबबु चयो वेंदो आहे, त हिते बि जेको सबबु आहे न उहो बेमाना इल्लत जी आहे, छो त वक़्तु जेको आहे उहो निमाज़ जे लाइ सबबु न आहे पर इल्लत आहे, छो त सबबु सिर्फ़ु उन मक़सद ताईं पहुचाईंदो आहे ऐं ज़्यादा मुअसिर जेका हूंदी आहे उहा इल्लत हूंदी आहे, त वक़्तु हिते बि इल्लत आहे, पर हिते मजाज़न उनखे सबबु चयो अथनि। ठीकु, छा चई त पोइ फला बुद्ध मिन अलामतिन, पोइ ज़रूरी आहे काई अलामत, छाजे लाइ ज़रूरी आहे, त यारिफुल अब्दु बिहा, जो सुञाणे बानो बिहा इन अलामत जे ज़रिए, छाखे सुञाणे, वुजूबल हुक्म, हुक्म जे वाजिबु हुजण खे, वुजूबल हुक्म इहो मफ़ऊल थींदो यारिफ जो, वुजूब हुक्म खे सुञाणे। व बिहाज़ल एतिबार, ऐं इन ई एतिबार जे करे उज़ीफ़ल अहकाम इलल असबाब, इज़ाफ़त कई वेंदी आहे अहकामनि जी इलल असबाब, सबबनि जे तरफ़, छो त सबब ईंदा त ख़बर पवंदी, अलामत ईंदी, निशानी जी ख़बर पवंदी त हिन वक़्तु असांखे असांजे मथां इहा शइ वाजिबु थी वई आहे, उन जे करे इज़ाफ़त कई वेंदी आहे असबाब जे तरफ़। सबबु वुजूब सलात, पोइ निमाज़ जे वाजिबु हुजण जो सबबु कहिड़ो आहे, अल वक़्तु, इहो वक़्तु आहे, वक़्तु ईंदो त निमाज़ वाजिबु थींदी, वक़्तु न हूंदो त निमाज़ बि वाजिबु। हाणे मसला ज़ोहर जो वक़्तु अञा नाहे आयो, छा असांजे मथां ज़ोहर निमाज़ पढ़णु हिन वक़्तु वाजिबु आहे, न आहे न, ज़ोहर जो वक़्तु ईंदो त पोइ असांजे मथां निमाज़ वाजिबु, त माना निमाज़ जे वाजिबु हुजण जो सबबु कहिड़ो थियो, वक़्तु थियो, वक़्तु ईंदो त असां निमाज़ बि पढ़ंदासीं बेदलील। हाणे वरी मुसनिफ़ इन ॻाल्हि जो दलील ॾेई रहियो आहे त इन जो कहिड़ो दलील आहे त निमाज़ जो सबबु वक़्तु आहे। ठीकु आहे, मुसनिफ़ दावा कहिड़ी कई त निमाज़ जो सबबु वक़्तु आहे, हाणे वरी उहो दलील ॾींदो त इहा ख़बर कीअं पई त निमाज़ जो सबबु वक़्तु आहे। उनजो दलील इहो आहे, तवजो हेॾां ॿुधो पोइ तर्जुमो कयूं था, इन जो दलील इहो आहे त अदा निमाज़ जी असांजे मथां उन वक़्तु लाज़िम थींदी आहे जंहिं वक़्तु उन जो सबबु असांखे मिलंदो आहे, यानी निमाज़ जो उहो वक़्तु मिलंदो आहे, जेसि ताईं उहो वक़्तु न ईंदो आहे तेसि ताईं उनजी अदा बि लाज़िम नाहे थींदी। त अदा लाज़िम थिए थी वक़्त जे अचण सां, मतिलबु वक़्त जो अचणु निमाज़ जे वाजिबु हुजण जो सबबु आहे। ठीकु आहे, जेकॾहिं वक़्तु सबबु न हुजे हा त पोइ वक़्त खां पहिरियां बि माण्हू निमाज़ अदा करे सघे हा। मिसाल, हिन वक़्तु ज़ोहर निमाज़ माण्हू अदा करे सघे हा, पर हिन वक़्तु माण्हू ज़ोहर निमाज़ अदा करे सघे थो, नथो करे सघे। त इन में छा साबित थियो त निमाज़ जे वुजूब जो सबबु छा आहे, वक़्तु आहे। अगरि वक़्तु हूंदो त निमाज़ बि अदा, अगरि वक़्तु न हूंदो त निमाज़ बि अदा न करे सघंदासीं। ठीकु आहे, सम्झ में आयो दलील, तर्जुमो कयो। बेदलील, इन दलील सां त अनल ख़िताब, त बेशक जेको इहो ख़िताब आहे बे अदा सलात, निमाज़ जे ख़िताब मुराद छा आहे, यानी अल्लाह ताला जो फरमान अकीम सलात, ख़िताब मुराद इहो आहे। ठीकु आहे, त अल्लाह ताला मुखातिब थियो आहे न ॿारनि सां, अकीम सलात, निमाज़ क़ाइमु कयो। त इहो जेको ख़िताब आहे बे अदा सलात, निमाज़ जे अदा करण सां,
ला यतवज्जह क़ब्ल दुख़ूल वक़्त, इहो नथो मुतवज्जह थिए बाने खे वक़्त जे दाख़िल थियण खां पहिरियां। उहा इन्नमा ऐं जुज़ीनेस यतवज्जह, इहो मुतवज्जह थो थिए बाद दुख़ूल वक़्त। ठीकु आहे, इहा ॻाल्हि सम्झ में आई त निमाज़ जे वुजूब जो सबबु कहिड़ो आहे? वक़्तु आहे। अगरि वक़्तु ईंदो त निमाज़ पढ़ंदासीं, अगरि वक़्तु न ईंदो त निमाज़ बि न पढ़ंदासीं। उन खां पोइ हाणे हिकु एतिराज़ थी सघे थो। एतिराज़ इहो थो थिए त अव्हां इहा ॻाल्हि चई त निमाज़ जे वाजिब हुजण जो सबबु छा आहे? वक़्तु आहे। हालांकि एतिराज़ इहो थींदो त निमाज़ जे वाजिब हुजण जो सबबु वक़्तु न आहे, पर निमाज़ जे वाजिब हुजण जो सबबु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो फ़रमान आहे। छो त क़ुर में अल्लाह साईं फरमायो आहे अक़ीमुस्सलात, निमाज़, उन जे करे असांजे मथां निमाज़ वाजिब थी आहे। वक़्त जे करे असांजे मथां निमाज़ वाजिब नाहे थी। अव्हां वरी चओ था त निमाज़ वक़्त जे करे वाजिब थिए थी। अमर छा जे लाइ ईंदो आहे? वुजूब जे लाइ। पुठियां इहा ॻाल्हि पढ़ियासीं न, अमर छा जे लाइ ईंदो आहे? अक़ीमुस्सलात में अमर आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो फ़रमान आहे। इन सां असांजे मथां निमाज़ वाजिब थिए थी त माना साबित इहा ॻाल्हि थी त जेका निमाज़ वाजिब थी थिए उहा अल्लाह जे फ़रमान सां वाजिब थिए थी, वक़्त सां निमाज़ वाजिब। एतिरा सम्झ में आयो? त अव्हीं कीअं चयो त निमाज़ जेका वाजिब थिए थी सा वक़्त सां वाजिब थींदी? एतिरा सही सम्झ में आयो? हाणे उनजो जवाबु मुसनिफ़ ॾिए थो, उन खां पहिरियां मुख़्तसिर तौरु जवाब खे सम्झो। मुसनिफ़ जेको जवाबु ॾींदो उहो इन तरह सां जवाबु ॾिए थो, तवजो हेॾां जो। मुसनिफ़ फरमाए थो त एतिराज़ अव्हां वारो सही आहे, पर उनजो जवाबु इहो आहे त वाजिब जा ॿ क़िस्म आहिनि। घणा? इहा ॻाल्हि असां पुठियां अमर जे बहस में बि पढ़ियासीं। वाजिब जा घणा क़िस्म आहिनि? हिकिड़ो आहे वुजूबे नफ़्स, ॿियो आहे वुजूबे नफ़्स अदा। हिकिड़ो छा आहे? वुजूबे नफ़्स, ॿियो वुजूबे नफ़्स अदा। त वुजूबे नफ़्स वाजिब ॿ थिया न, त वाजिब साबित बि ॿ थिया आहिनि। हिकिड़ो वुजूबे नफ़्स यानी बेआइन ई उहा शइ साबित वाजिब थियणु, उहा साबित थिए थी वक़्त सां। वुजूबे नफ़्स छा सां साबित थिए थो? वक़्त सां। ॿियो आहे वुजूबे नफ़्स अदा, यानी जेका शइ वाजिब थी आहे उन शइ खे अदा करणु, इहो साबित थिए थो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे फ़रमान सां। अक़ीमुस्सलात जेको अव्हां एतिराज़ कयो, त अव्हां जेको एतिराज़ कयो आहे उन सां साबित थिए थो वुजूबे नफ़्स अदा। ऐं असां जेका ॻाल्हि कईसीं त निमाज़ जे लाइ वक़्तु, निमाज़ जे वुजूब जे लाइ वक़्त जो हुजणु ज़रूरी आहे, वक़्त जो सबबु माना हुजणु ज़रूरी आहे, इन सां साबित थिए थो वुजूबे नफ़्स। इनखे वरी मुसनिफ़ मिसाल ॾेई बि सम्झायो आहे इन पंहिंजे इन जवाब खे। उहो कीअं? इन जो ॿियो हिकिड़ो मिसाल सम्झो, ॾिसो। मसलन हिकिड़ो बाए आहे, ॿियो मुश्तरी आहे। बाए यानी जेको का शइ खपाए थो, मुश्तरी यानी जेको का शइ वठे थो, ख़रीद थो करे। त हाणे बाए ॾिनी मुश्तरी खे खपाए, मिसाल बाए मुश्तरी खे खपाए ॾिनी मोबाइल, त हाणे मुश्तरी जे मथां क़ीमत लाज़िम आहे या न? मुश्तरी जे लाइ हाणे लाज़िम आहे त बाए खे क़ीमत ॾिए, पर इहा क़ीमत मुश्तरी जे मथां छो वाजिब थी, छो लाज़िम थी? इहा उन जे करे जो मुश्तरी हिकु शइ ख़रीद कई आहे। ख़रीद करण जे करे हाणे मुश्तरी जे मथां क़ीमत ॾियणु वाजिब आहे। लेकिन मुश्तरी कहिड़े टाइम क़ीमत ॾींदो? उहो उन वक़्तु ॾींदो जॾहिं महिल बाए उन खां तलब कंदो त मूं तोखे मिसाल मोबाइल खपाए ॾिनी, हाणे मबीअ जी क़ीमत मुंहिंजे हवाले कर। त जेॾी महिल बाए तलब कंदो उन वक़्तु मुश्तरी खे अदा करणु लाज़िम थींदी। लेकिन इहा अदा करणु मुश्तरी खे लाज़िम थी छो? वजह कहिड़ो आहे? सबबु कहिड़ो आहे जो मुश्तरी खे बाए खे क़ीमत ॾियणी थी पवे? उनजो सबबु इहो आहे त मुश्तरीअ बे कई आहे। ठीकु आहे, त बे करणु इहो क़ीमत जो वाजिब हुजण जो सबबु आहे। ऐं अदा केॾी महिल कई वेंदी? अदा जो सबबु छा थींदो? जेॾी महिल बायो उहा क़ीमत तलब कंदो। त ॿ शयूं थियूं न, हिकिड़ो थियो वुजूबे नफ़्स। वुजूबे नफ़्स छा आहे? क़ीमत। ऐं वुजूबे अदाए नफ़्स यानी जेॾी महिल बाए उन क़ीमत जी तलब थो करे। त वुजूबे नफ़्स छाजे करे वाजिब थियो आहे? बे जे करे।
छो त हुन ख़रीद कई आहे, उन जे करे उनखे क़ीमत आहे। लेकिन अदाए वजूब नफ़्स छो थो लाज़िम थिए? छो त बाहि तलब करे रहियो आहे, उन जे करे हाणे क़ीमत अदा करणु लाज़िम थी। त ॿ शयूं थियूं न, हिकिड़ो वजूब नफ़्स, ॿियो वजूब अदाए नफ़्स। त जेको वजूब नफ़्स आहे उहो मुसनिफ़ फरमाए थो वक़्त सां साबित थिए थो। माना वक़्तु ईंदो त निमाज़ वाजिबु थींदी बाने ते, लेकिन अदा छाजे लाइ बानो कंदो? छो त अलाह साईं जो हुकुम आहे, उन जे करे। त अलाह साईं जे हुकुम सां छा साबित थियो? वजूब अदाए नफ़्स। ऐं वक़्त सां छा साबित थियो? इन जो वरी ॿियो मिसाल बि मुसनिफ़ ॾिनो आहे अञा पंहिंजे जवाब खे वाज़े करण जे लाइ। ॿियो मिसाल आहे त कंहिं मर्द जी का मनकूहा औरत आहे, कंहिंजी का घर वारी आहे, त हाणे घर वारीअ जो ख़र्चो ॾियणु मर्द जे मथां लाज़िम आहे या न? लाज़िम आहे, वाजिबु आहे मर्द जे मथां। त हाणे उन औरत खे ख़र्चो ॾियणु छो वाजिबु आहे? सबबु कहिड़ो आहे हिन जो? छो त उहा औरत उनजे निकाह में आहे, सबबु आहे निकाह। जेकॾहिं उन औरत सां निकाह न हुजे सां त छा उनखे ख़र्चो ॾियणो पवे हा? न ॾियणो पवे हा न। लेकिन उनखे ख़र्चो कहिड़े टाइम ॾिनो वेंदो? जहिड़े टाइम उहा औरत खे ख़र्च जी ज़रूरत हूंदी, तलब कंदी, या काज़ी हुकुम ॾींदो त हाणे हिनखे ख़र्चो तूं ॾे। त ॿ शयूं थियूं, हिकिड़ो ख़र्चे जो नफ़क़े जो वाजिबु हुजणु, ॿियो नफ़क़े खे अदा करणु। त वाजिबु हुजण जो सबबु अलॻि आहे, अदा करण जो सबबु अलॻि आहे। वाजिबु हुजण जो सबबु छा आहे? निकाह आहे। त उन औरत सां हुन निकाह कयो, उन जे करे उनजे मथां ख़र्चो ॾियणु वाजिबु थियो। अगरि निकाह न करे हा त उन औरत खे ख़र्चो ॾियणु हुनजे मथां वाजिबु थिए हा? न थिए हा न। पर हाणे ख़र्चो ॾींदो कहिड़े टाइम? ख़र्च खे अदा कहिड़े टाइम कंदो? जहिड़े टाइम उहा औरत तलब कंदी या काज़ी हुकुम कंदो त हाणे तूं उनखे पंहिंजी घरवारी खे ख़र्चो ॾे। त ॿ शयूं थियूं, ॿिन्ही शयुनि जो तालुक़ु अलॻि आहे। हिकिड़ो थियो वजूब नफ़्स यानी नफ़क़ो, ॿियो वजूब अदाए नफ़्स यानी ख़र्चे खे अदा करणु, ख़र्चो उन घरवारी जे हवाले करणु, पंहिंजी मनकूह औरत खे ख़र्चो ॾियणु। त हाणे नफ़्स वजूब जो सबबु अलॻि थियो ऐं नफ़्स वजूब अदा जो सबबु अलॻि थियो। त अहिड़े तरीक़े सां मुसनिफ़ फरमायो त निमाज़ में ऐं वक़्त में बि ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो आहे नफ़्स वजूब। नफ़्स वजूब निमाज़ छाजे करे वाजिबु थिए थी? सबबु कहिड़ो आहे? वक़्तु आहे। लेकिन अदा छो थी असांखे करणी पवे? अलाह साईं। जवाबु मुसनिफ़ सम्झ में अची वियो? हाणे तर्जुमो कयो हिन जो। वल ख़िताब इहो जवाबु आहे, ठीकु आहे। सवाल मुक़दर आहे ऐं सवाल हाशिए नंबर 4 में बि लिखियलु थियो। वल ख़िताब मुस्बितुन, ख़िताब साबित कंदड़ आहे लि वजूबिल अदाए, वजूबे, ठीकु आहे। ख़िताब में छा मुराद आहे? अल्लाह ताला जो फरमान, वाक़ीमुस्सलात, ठीकु आहे। त इहो जेको अल्लाह जो फरमान आहे, ख़िताब मुराद इहो आहे, ठीकु आहे। इहो मुस्बितुन लि वजूबिल अदा, वजूब अदा खे साबित कंदड़ आहे। व मुअर्रिफुन लिल अब्द, ऐं सुञाणप ॾींदड़ आहे बाने जे वास्ते सबबल वजूब, वजूब जे सबब जी। त इहो वजूब जे सबब जी इहो मालूमात ॾींदड़ आहे, क़ब्लहू जेको उन खां पहिरियां आहे। वहाज़ा क कौल ना, ऐं असांजो इहो कौल मिसल इन ॻाल्हि जे आहे जीअं अद समनल मबीअ, को शख़्स चवे त मबीअ जी समन खे अदा कर। मबी सम्झो था? मबी छा आहे? हा शाबाश, जेको चीज़ फ़रोख़्त कयो वियो आहे। अद समनल मबीअ, मबी जे समन खे अदा कर। व अद नफ़क़तल मनकूहत, ऐं अदा कर मनकूहा औरत जे नफ़क़े खे। वला मौजूद, ऐं नाहे मौजूद। युअर्रिफुहुल अब्दु हा हुना, जो सुञाणे उनखे बानो हिन जॻह ते, इल्ला दुख़ूलल वक़्त, मगर वक़्त जे दाख़िल थियण सां। इहो निमाज़ जे तरफ़ इशारो करे रहियो आहे। यानी इहा असांखे कीअं ख़बर पवंदी त हिन वक़्तु असांजे निमाज़ वाजिबु थी आहे? उहो तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं वक़्तु ईंदो, ठीकु आहे। वला मौजूद, मौजूद न आहे, निमाज़ तव्हांखे नज़र अचे थी?
नज़र नथी अचे। नाहे मौजूद जो युअर्रिफुल अब्द जो सुञाणे सघे उनखे बानो हा हुना हिन जॻह ते, यानी निमाज़ जे वाजिब हुजण जे बारे में, इल्ला दुखूल वक़्त, मगर वक़्त जे दाख़िल थियण सां, फ़तबय्यन पोइ इन मंझां इहा ॻाल्हि बि ज़ाहिर थी त अनल वुजूब यसबुतु बिदुखूल वक़्त, त वुजूब जेको साबित थो थिए छा सां, बिदुखूल वक़्त जे दाख़िल थियण सां। इहो थियो हिकु जवाबु। ॿियो जवाब बि मुसनिफ़, ॿियो दलील बि मुसनिफ़ इन ॻाल्हि ते ॾेई रहियो आहे त निमाज़ जे वाजिब हुजण जो सबबु वक़्तु आहे। ठीकु आहे, हिकिड़ो जवाबु त मुसनिफ़ इहो पूरो कयो त निमाज़ जे वाजिब हुजण जो सबबु वक़्तु आहे, छो त वक़्तु ईंदो त असां निमाज़ अदा, अगरि वक़्तु न हूंदो त असां निमाज़ अदा, पोइ उनजे मथां जेको एतिराज़ थियो उहो उन जो जवाबु मुसनिफ़ ॾिनो। वरी ॿियो दलील ॾेई रहियो आहे त निमाज़ जे वाजिब हुजण जो सबबु वक़्तु आहे। ॿियो दलील मुसनिफ़ इहो ॾिनो आहे त हाणे शरीयत जा जेके अहकाम आहिनि न, उहे निंड पियल शख़्स जे मथां ऐं जेको शख़्स बेहोश आहे 24 कलाकनि खां घटि, उन जे मथां शरई अहकाम जारी न आहिनि थींदा। शरई अहकाम उन ते जारी थींदा जेको होश में हुजे, जेको बेहोश हूंदो उन जे मथां अहकाम शरई जारी थींदा, बेहोश शख़्स जे मथां अहकाम शरई जारी न थींदा। पर जेको 24 कलाकनि खां घटि जेको बेहोश थियो, मसलन 18 कलाक 20 कलाक जेको बेहोश थियो, त हाणे जेकी वक़्त गुज़री विया निमाज़ जा, उन्हनि जो क़ज़ा करणु उन्हनि जे मथां वाजिबु आहे या न आहे? वाजिबु आहे। इहो छो वाजिबु थियो उन्हनि जो क़ज़ा करणु? उन जे करे जो इहो वक़्तु आयो, उन जे मथां निमाज़ वाजिबु थी हुई, उन कोन अदा कई, वरी ॿी निमाज़ जो वक़्तु आयो, उन जे मथां वाजिबु थी, उन वरी टी निमाज़ जो वक़्तु आयो, उन जे मथां वाजिबु थी, उन अदा न कई। सो उहो वक़्तु अचण जे करे उहो बेहोश हुयो, निमाज़ अदा करे न सघियो, त हाणे उनजे मथां क़ज़ा वाजिबु थी। त छो वाजिबु थी? उहो वक़्त जे करे वाजिबु थी, त माना निमाज़ जे वाजिबु हुजण जो सबबु वक़्तु आहे। सम्झ में आयो इहो दलील? तर्जुमो कयो। वली अन, ऐं छो त वुजूब, इहो ॿियो दलील, ठीकु आहे, छो त वुजूब लिअन्नल वुजूब, छो त वुजूब साबितुन, साबित आहे अला उन शख़्स जे मथां मन ला यतनावलहुल ख़िताब, जंहिंखे नाहे शामिल ख़िताब, माना अलाह जो फरमान, शरीयत जा अहकाम जंहिंखे शामिल न आहिनि, उन्हनि जे मथां बि वाजिबु साबित थिए थो। त वाजिबु शरई अहकाम त उनजे मथां लाज़िम नथा थियनि, त पोइ वाजिबु कीअं साबित थींदो? पोइ वाजिबु साबित थिए थो वक़्त सां। जवाबु सम्झ आयो न मुसनिफ़ जो? मिसल जीअं नाइम, निंड कंदड़ शख़्स जे मथां, वल मुग़मा अलैह, ऐं जंहिंजे मथां नशो तारी थियल हुजे, ला वुजूब क़ब्ल वक़्त, नाहे वाजिबु वक़्त खां पहिरां, फ़कान साबितन, पोइ हूंदो साबित बिदुखूल वक़्त, वक़्त जे दाख़िल थियण सां। व बिहाज़ा ज़हर, ऐं इन सां इहा ॻाल्हि बि ज़ाहिर थी त अनल जुज़ अल अव्वल सबबुन लिल वुजूब, त वक़्त जो जेको पहिरियों जुज़ आहे इहो सबबु आहे वुजूब जे लाइ। तवजो हेॾां कयो। चए थो त हाणे इहो जेको बहस पुठियां गुज़री आयो, इन मज़ा हिकु ॻाल्हि इहा बि साबित थी आई त वुजूब जो जेको सबबु आहे न, वक़्तु त निमाज़ जे लाइ सबब जो वुजूब, वुजूब जो सबबु छा आहे? वक़्तु आहे निमाज़ जे लाइ। हाणे साबित इहा बि ॻाल्हि थिए थी त हाणे वक़्तु त तमामु घणो तवील आहे निमाज़ जो, मसलन ज़ोहर जो वक़्तु केतिरो तवील आहे, हालांकि निमाज़ माण्हू थोरे वक़्त में अदा करे सघे थो, त वक़्तु त तमामु घणो तवील आहे निमाज़ जो, त उहो निमाज़ कहिड़े वक़्त में वाजिबु थिए थी? वक़्त जा मुख़्तलिफ़ जुज़ आहिनि न, माण्हू केतिरे थोरे वक़्त में माण्हू निमाज़ अदा करे सघे थो, पर वक़्तु अञा घणो बची थो वञे निमाज़ अदा करण खां पोइ बि। त हाणे निमाज़ कहिड़े वक़्त में वाजिबु थिए थी? त उहो मुसनिफ़ ॿुधायो त जेका निमाज़ वाजिबु थिए थी उहा वक़्त जे जुज़ अव्वल में वाजिबु थिए थी। जीअं वक़्तु शुरू थियो निमाज़ बाने जे मथां वाजिबु थी वई। जुज़ अवल में वाजिब जो एतबार छो कंदासीं? उहो उन जे करे कंदासीं त हिकु सबबु, ॿियो आहे मुसबब।
सबबु जेको हूंदो आहे उहो मुसबब खां मुक़दम हूंदो आहे। जेकॾहिं असां जुज़ अव्वल में निमाज़ जे वाजिब हुजण खे तस्लीम न कंदासीं त पोइ इहा ॻाल्हि लाज़िम ईंदी त सबबु जेको आहे उहो मुसबब खां मुक़दम हूंदो आहे। यानी सबबु आहे वक़्तु, मतिलबु वक़्तु सॼो गुज़री वञे उन खां पोइ निमाज़ पढ़णी पवे। हालांकि ईअं त न आहे न, वक़्त में निमाज़ पढ़िबी आहे। ईअं आहे त ज़ोहर जो वक़्तु ख़तमु थी वञे उन खां पोइ ज़ोहर जी निमाज़ पढ़ो। सबबु गुज़रे त पोइ, हालांकि उसूल इहो आहे न त सबबु गुज़रे त पोइ मुसबबु ईंदो आहे। इन जो इहो उसूल इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो त माना वक़्तु गुज़री वञे उन खां पोइ निमाज़ पढ़णु घुरिजे। सो उन जे करे असां जुज़े आख़िर जो एतिबार न कंदासीं वुजूब जे लाइ, या मुकमिल जो एतिबार न कंदासीं। असां छाजो एतिबार कंदासीं? जुज़े अव्वल जो। जीअं वक़्तु शुरू थियो त निमाज़ उन जे मथां वाजिब थी वई आहे। उन जे करे चई त ज़ाहिर इहा ॻाल्हि ज़ाहिर थी, इहा ॻाल्हि साबित थी त अनल जुज़ अल अव्वल, त बेशक जुज़े अव्वल इहो सबबुन लिल वुजूब, इहो सबबु आहे वुजूब जे लाइ। सुम्मा बाद ज़ालिक तरीक़ान अहदुहुमा नक़लु सबबियत मिनल जुज़ अल अव्वल इल सानी। हितां खां वरी इहा ॻाल्हि बयानु करे रहियो आहे, जॾहिं इहा ॻाल्हि साबित थी आहे त जुज़े अव्वल सबबु आहे वुजूब जे लाइ, त पोइ जेकी बाक़ी जेकी जुज़ रहिजी था वञनि पोइ छा उन्हनि में वाजिब न थींदो? चए थो त इन जो वरी ईअं थींदो त हाणे जुज़े अव्वल में निमाज़ वाजिब थी न, उन शख़्स जुज़े अव्वल में अदा न कई त उहा जुज़े सानी जे तरफ़ मुंतक़िल थींदी। अगरि उन जुज़े सानी में बि अञा वाजिब खे अदा न कयो त जुज़े सालिस जे तरफ़, माना उन ई वक़्त जे वरी जुज़े सालिस जे तरफ़ मुंतक़िल थींदी। जुज़े सालिस में अदा न कई त जुज़े राबे जे तरफ़ मुंतक़िल थींदी वेंदी। पोइ जेॾी महिल अदा कई वक़्त में त उन जे मथां अदा साक़ित थी वेंदी। ठीकु आहे, अदा उनजी पूरी थी वेंदी, कामिल थी वेंदी। सम्झ में आई ॻाल्हि? तर्जुमो कयो। सुम्मा बाद ज़ालिक, पोइ इन जे तरीक़ा आहिनि, ॿ तरीक़ा आहिनि। छा जा ॿ तरीक़ा आहिनि? त जुज़े अव्वल जो सबबु थियो वुजूब जे लाइ, त बाक़ी जुज़ जो कहिड़ो एतिबार कयो वेंदो? चए थो उन जा ॿ तरीक़ा बयानु कंदो मुसनिफ़। हिकु तरीक़ो इहो, ॿियो अॻियां बयानु करे थो। ठीकु आहे, हिकिड़ो कहिड़ो? अहदुहुमा, उन ॿिन्ही मां हिकु तरीक़ो कहिड़ो आहे त नकुल सबबियत, नकुल करणो सबबियत जो जुज़े अव्वल खां इल सानी, ॿिए जुज़ जे तरफ़। इज़ा लम युअद्दि फी जुज़ अल अव्वल, जंहिं वक़्तु न अदा कई उन शख़्स, छा न अदा कई? निमाज़। शाबाश, जुज़े अव्वल में। सुम्मा इल सालिस, पोइ वरी जुज़े सालिस जे तरफ़। अगरि सालिस में अदा न कई त पोइ जुज़े राबे जे तरफ़। इला यंतहा इला आख़िर वक़्त, एसि ताईं जो इंतहा करे उहो आख़िरी वक़्त ताईं। फ़यतकर्ररुल वुजूब, पोइ साबित थी वेंदो वुजूब आख़िरी वक़्त में। यानी जेकॾहिं आख़िरी वक़्त ताईं उन शख़्स निमाज़ अदा न कई त पोइ उनजे मथां वुजूब साबित थी वेंदो, यानी उनजी क़ज़ा पोइ करणु उनजे मथां साबित थी वेंदी। छो त हिकिड़ो वुजूब उनजे मथां लाज़िम थियो न, उनखे अदा हुन न कयो, त हाणे वक़्तु गुज़री वियो त उनजे मथां वुजूब साबित थी वियो, उनजे ज़िमे बाक़ी रहंदो। उन खां पोइ मुसनिफ़ चवे थो त जॾहिं इहो अव्हां ज़ाबितो पढ़ी आहियो त वुजूब जेको निमाज़ जो साबित थींदो आहे उहो अव्वल वक़्त में साबित थींदो आहे। उन खां बाद वारे जे लाइ वरी पोइ ॿ तरीक़ा ॿुधाई। हिकिड़ो तरीक़ो इहो त बाद में वरी पोइ अव्वल वक़्त वारो वुजूब बाद जे लाइ मुंतक़िल थींदो ईंदो आहे। पोइ चए थो त जॾहिं इहो ज़ाबितो अव्हीं पढ़ी आहियो त पोइ हाणे इन में ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो बाने जे हाल जो एतिबार कयो वेंदो, ॿियो वरी उन सिफ़त जो यानी वक़्त जो एतिबार कयो वेंदो। ठीकु आहे, तवजो हेॾां कयो। इहा ॻाल्हि साबित थी आई त निमाज़ जेका वाजिब थिए थी उहा वक़्त जे जुज़े अव्वल में वाजिब थिए थी, त पोइ हाणे इन में बाने जो बि एतिबार कयो वेंदो ऐं सिफ़त जो बि एतिबार कयो वेंदो। बाने जे एतिबार करण जो छा मतिलबु आहे त जेकॾहिं केरु शख़्स, हाणे नाबालिग जे मथां निमाज़ वाजिब न आहे, निमाज़ जे जुज़े अव्वल में अगरि उहो शख़्स नाबालिग हुयो, निमाज़ जे वक़्त जे जुज़े अव्वल में उहो शख़्स नाबालिग हुयो, निमाज़ जे वक़्त जे जुज़े आख़िर में उहो शख़्स बालिग थी वियो, त हाणे उनजे मथां निमाज़ वाजिब थींदी।
छो त उहो मुंतकिल थींदो आहियो न हिकिड़े जुज़ खां वाजिब ॿिए जुज़ जे तरफ़। जॾहिं मुंतकिल थी आयो जुज़ आख़िर जे तरफ़ त उन वक़्तु उनजे मथां वाजिब लाज़िम थींदो। सम्झ में ॻाल्हि आई? अहिड़े तरीक़े सां मिसाल वठूं था ज़ोहर नमाज़ जो। हाणे ज़ोहर नमाज़ जो वक़्तु शुरू थिए थो मिसाल हिकिड़ो 12:40 खां। हाणे 12:50 ते उहो शख़्स नाबालिग हुयो ऐं ज़ोहर जो वक़्तु ख़तमु थिए थो मिसाल हिकिड़ो 4:30 लॻे त 4 लॻे उहो शख़्स बालिग थी वियो त हाणे उनजे मथां निमाज़ वाजिब थींदी न थींदी? निमाज़ वाजिब थींदी। छाजे करे जो इहा ॻाल्हि इहो ज़ाबितो असां पढ़ी आयासीं त जुज़ अव्वल खां जुज़ सानी जे तरफ़ वुजूब मुंतकिल, जॾहिं वुजूब मुंतकिल थी आयो त जंहिं वक़्तु उनजे मथां उहो वाजिब थी वियो त उन वक़्तु वाजिब वारी अलामत बि उन में लधी वई, माना उहो बालिग बि आहे। अहिड़े ई तरीक़े सां अगरि को शख़्स निमाज़ जे अव्वल वक़्त में काफ़िर हुयो ऐं निमाज़ जे आख़िरी वक़्त में उहो मुस्लमान थी वियो त उनजे मथां बि निमाज़ वाजिब थी वेंदी, वाजिब आहे उनजे मथां बि। अहिड़े तरीक़े सां का औरत अव्वल वक़्त में हाइज़ा हुई या निफ़ास वारी हुई, पोइ निमाज़ जे आख़िरी वक़्त में उनजो हैज़ या निफ़ास ख़तमु थी वियो त हाणे उन औरत जे मथां बि निमाज़ वाजिब थी वेंदी, छो त उहो वुजूब हिकु जुज़ खां ॿिए जुज़ जे तरफ़ मुंतकिल थींदो अचे थो पियो। ठीकु आहे, तर्जुमो कयो। वयुतबारो ऐं एतबार कयो वेंदो हालिल अब्द बाने जी हालत जो फी ज़ालिकल जुज़ इन जुज़ जे तरफ़। वयुतबारो ऐं एतबार कयो वेंदो सिफ़त इन जुज़ जी जो व बयान एतबार हालिल अब्द ऐं बयान एतबार हालिल अब्द बाने जी हाल जे एतबार करण जो कहिड़ो आहे उन में त अनहू बेशक उहो लव कान सबीयन जेकॾहिं हुयो ॿार फी अव्वलिल वक़्त शुरू वक़्त मंझि बालिगन फी ज़ालिकल जुज़ बालिग थियो उनजे इन जुज़ में यानी आख़िरी जुज़ मंझि, या हुयो काफ़िर फी अव्वलिल वक़्त शुरू वक़्त में मुस्लिमन फी ज़ालिकल जुज़ मुस्लमान थियो इन जुज़ में यानी आख़िरी जुज़ मंझि। औ कानत हाइज़न औ नुफ़सा या हुई काई औरत हाइज़ा या निफ़ास वारी फी अव्वलिल वक़्त वक़्त जे अव्वल में ताहिरतन पाक थींदड़ आहे, पाकाई जी हालत में आहे फी ज़ालिकल जुज़ इन जुज़ में यानी आख़िरी जुज़ में त वजबत सलात वाजिब थी वेंदी निमाज़। व अला हाज़ा यानी इन जे मथां क़यास कंदे जमी सूवर हुदूसुल अहलियत तमामु सूरतूं जेके हुदूसुल अहलियत जेके अहलियत खे साबित कनि थियूं, तमामु उहे सूरतूं जिन सां वुजूब जी अहलियत साबित थी वञे। जीअं मसलन बालिग सां वुजूब जी अहलियत साबित थिए थी, मुस्लमान थियण सां वुजूब जी अहलियत साबित थिए थी, हैज़ निफ़ास सां पाक थियण सां वुजूब जी अहलियत साबित थिए थी, त उहे तमामु सूरतूं जंहिंसां वुजूब जी अहलियत साबित थिए थी त पोइ उनजे मथां उहा शइ वाजिब बि थी वेंदी। व अलल अक्स ऐं उनजे बरअक्स कीअं बे ऐं यहदिस हैज़न औ निफ़ासन, हीअ त उहा शुरू थी वई हैज़ में या निफ़ास में, ऐं जुनून या जुनून माना चरियो थी वियो, जुनून अहिड़ो जुनून जो मस्तो इबन जेको उनखे उनजे मथां तारी थींदड़ आहे, पलटे वठंदड़ आहे। यानी कि हिकु जुनून मस्तो इबन जो मतिलबु इहो आहे त माना 24 कलाकनि खां वधीक जंहिंजे मथां जुनून हुजे त पोइ उनजे मथां अहकाम शरअ जारी न थींदा। ऐं इग़माउन मुमतदुन फी ज़ालिकल जुज़ या नशो बेहोशी जी हालत में आहे उहो मुमतदुन जेका उनजे मथां तारी थियल आहे बेहोशी इन जुज़ में त सकातत अनहु सलात त साक़ित थी वेंदी उन खां निमाज़। ठीकु आहे, इहो साॻियो ई ज़ाबितो साॻियो ई त आख़िरी जुज़ जो एतबार बि कयो वेंदो, छो त वुजूब मुंतकिल थिए थो त अगरि जेकॾहिं का औरत आख़िरी वक़्त में हाइज़ा थी वई त हाणे उनजे मथां निमाज़ वाजिब
आख़िरी वक़्त में का निमाज़ जे आख़िरी वक़्त में उनखे निफ़ास अची वियो त पोइ हाणे उहा उनजे मथां निमाज़ वाजिबु नथी थिए। को शख़्स निमाज़ जे आख़िरी वक़्त मंझि चरियो थी वियो त हाणे उन मथां निमाज़ वाजिबु न आहे, माना आख़िरी वक़्त जो एतबार कयो वेंदो, छो त उहो वजूब मुंतकिल थिए थो। अहिड़े तरीक़े सां वलो कान मुसाफ़िरन फ़ी अवलिल वक़्त मुक़ीमन फ़ी आख़िरी, केरु शख़्स मुसाफ़िर हुयो निमाज़ जे अवल वक़्त में पर मुक़ीमन फ़ी आख़िरी, मुक़ीम थियो आख़िरी वक़्त में, माना आख़िरी निमाज़ जो आख़िरी वक़्त हुयो उन वक़्तु घर अची पहुची वियो सफ़र खां, त हाणे घणियूं रकातूं पढ़ंदो? चार रकातूं पढ़ंदो। छाजे करे जो वक़्त जे आख़िरी हालत जो एतबार आख़िरी हालत ताईं एतबार कयो वेंदो। आख़िरी हालत में हाणे मुक़ीम थियो आहे त पोइ हाणे उहो कसर नमाज़ न कंदो पर 4 रकातूं पढ़ंदो। वलो कान मुक़ीमन फ़ी अवल वक़्त, पर जेकॾहिं अवल वक़्त में मुक़ीम हुयो, मुसाफ़िरन फ़ी आख़िरी, ऐं मुसाफ़िर थियो उहो निमाज़ जे आख़िरी वक़्त में, त पोइ हाणे घणियूं पढ़ंदो? हाणे 2 रकातूं पढ़ंदो। ठीकु आहे, छाजे करे जो आख़िरी वक़्त ताईं हुनजो एतबार कयो वेंदो, उहो वजूब मुंतकिल थिए थो जुज़े अवल खां जुज़े सानी सालिस राबे जे तरफ़। व बयान एतबार सिफ़त ज़ालिक, ऐं बयान करणु एतबार इन जी सिफ़त जो, यानी इन जे जुज़ जी सिफ़त जो, त अन ज़ालिकल जुज़, त इहो जेको जुज़ आहे, इन कान कामिलन तकर्ररतिल वज़ीफ़तु कामिलतन फला यख़रुजु अनिल अहदति बिअदाइहा फिल औक़ातिल मकरूहति व मिसालुहु फ़ीमा युक़ालु इन आख़िरल वक़्त फिल फज्र कामिलुन। तवजह न कयो, इहा वरी हितां ॿी ॻाल्हि बयानु कई। चवे थो त जॾहिं असां इन ॻाल्हि इन सिफ़त जो एतबार कयोसीं, कहिड़ी सिफ़त जो? त वजूब जेको आहे उहो निमाज़ वाजिब छा सां थिए थी? वक़्त सां। नफ़्स वजूब छा सां साबित थिए थो? वक़्त सां। पोइ वरी इहा ॻाल्हि बयानु कई त उहो वक़्त जे जुज़े अवल सां साबित थिए थो, पोइ वरी जुज़े सानी, जुज़े सालिस, जुज़े राबे जे तरफ़ उहो मुंतकिल थींदो वञे थो। त पोइ असां इन जुज़ जो, यानी उन जे आख़िरी जुज़ जो बि एतबार कंदासीं त आख़िरी जुज़ में जेको वाजिब लाज़िम थियो हो उहो वाजिब कामिल लाज़िम थियो आहे या वाजिब नाक़िस लाज़िम थियो आहे। जेकॾहिं लाज़िम वाजिब कामिल थियो आहे त उनजी अदा बि वजूब कामिल सां करणी पवंदी, जेकॾहिं लाज़िम वजूब नाक़िस थियो आहे त उनजी अदा बि वजूब नाक़िस सां करण सां अदा थी वेंदी आहे। मिसाल इन जो वजूब कामिल जो, फजर जी निमाज़ असांजे मथां जेको वजूब थियो आहे उनजो अदा करणु, उहो वजूब कामिल थियो आहे। वजूब कामिल कीअं थियो आहे? त फजर निमाज़ जे अदा करण जो आख़िरी वक़्तु कहिड़ो आहे? जेसि ताईं सिज तुलू थिए। सिज तुलू थियो त निमाज़ जो वक़्तु, निमाज़ जे सिज जे तुलू थियण ताईं अगरि उन शख़्स निमाज़ अदा कई त उनजी निमाज़ अदा कामिल थी वेंदी, पर जेकॾहिं सिज तुलू थी वियो त उनजी अदा नाक़िस बि न थींदी पर उहा बातिल थी वेंदी। ठीकु आहे, सिज निकिरी वियो त हाणे उहो निमाज़ अदा करे नथो सघे। त हाणे जेको फजर जेका असांजे मथां लाज़िम थी उहा अदाए कामिल लाज़िम थी, मतिलबु सिज जे तुलू थियण ताईं निमाज़ पढ़ण जो वक़्तु कामिल आहे, त हाणे उनजी अदा बि कामिल करणी पवंदी। अगरि कंहिं शख़्स 1 रकात शुरू कई, 2 रकात में सिज निकिरी आयो त उनजी अदा थींदी निमाज़? न थींदी। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असांजे मथां वजूब साबित थियो आहे, वजूब नाक़िस, माना नाक़िस वक़्त में बि वजूब साबित आहे, त पोइ उनजी निमाज़ अदा करण सां निमाज़ अदा त थींदी पर वजूब नाक़िस सां अदा थी वेंदी, अदा नाक़िस सां। उहो कीअं? त असुर निमाज़ जो वक़्तु, असुर निमाज़ असांखे सिज ॻाढ़े थियण खां पहिरियां पढ़णी आहे, पर जेकॾहिं कंहिं शख़्स निमाज़ शुरू कई ऐं निमाज़ शुरू करण खां पोइ थोरो सिज ॻाढ़ो थी वियो, उन निमाज़ अदा कई त उनजी निमाज़ अदा थी वेंदी, पर इहा वजूब नाक़िस सां अदा थींदी। इहो अदाए नाक़िस थींदो, पर उनजी निमाज़ ज़िमे उनजे खां उहो फ़ारिग़ थी वेंदो, माना निमाज़ उनजी अदा थी वेंदी। ठीकु आहे, त ज़ाबितो कहिड़ो हुयो? त आख़िरी जुज़ जो एतबार कयो वेंदो, छो त वजूब मुंतकिल थिए थो, त उन जे करे फजर जी निमाज़ जेका वाजिब थी आहे वजूब कामिल सां वाजिब थी आहे, त उनजो अदा बि वजूब कामिल जे तरीक़े सां कयो वेंदो। असुर निमाज़ जेका वाजिब थी आहे वजूब नाक़िस सां वाजिब आहे, त उनजो वजूब बि नाक़िस सां अदा करण सां अदा थी वेंदो आहे। ठीकु आहे, तर्जुमो कयो।
बयान एतबार सिफ़त ज़ालिक ऐं बयानु करणु बयान एतबार सिफ़त ज़ालिक ऐं बयान एतबार इन सिफ़त जो इन जुज़ जी सिफ़त जो त अन ज़ालिकल जुज़ बेशक इहो जेको जुज़ आहे इनकान कामिलन जेकॾहिं आहे कामिल यानी जुज़ ज़ालिकल जुज़ मां मुराद वक़्त जो आख़िरी जुज़ इनकान कामिलन जेकॾहिं आहे कामिल तकर्ररतिल वज़ीफ़त जेको लाज़िम थियो आहे वज़ीफ़ा माना ज़िमेदारी कामिल फला यख़रुज अनिल उहदत पोइ न निकिरी सघंदो उहो इन ज़िमेदारीअ खां बेअदा उन जे अदा करण सां फिल औकात मकरूह वक़्त में जेको अदाए कामिल असांजे मथां लाज़िम थियो आहे वजूब कामिल जेको लाज़िम थियो आहे त उनखे मकरूह वक़्त में अदा करण सां अदा न थींदो। मिसाल उन जो उन में आहे त चयो थो वञे त इन बेशक आख़िरल वक़्त आख़िरी वक़्तु फिल फजर में इहो कामिल आहे व इनमा युसीरुल वक़्तु फ़ासिदन ऐं बेशक थी पवंदो इहो वक़्तु फ़ासिद बितुलूइ शम्स सिज जे तुलू थियण सां वज़ालिक ऐं इहो बि त बाद ख़ुरूजिल वक़्तु बाद ख़ारिज थियण वक़्त जे फ़यतकर्ररुल वाजिब पोइ लाज़िम थी वेंदो इहो वाजिब बिवस्फ़े कमाल मुकमिल सबब जे मिलण सां फ़इज़ा तला शम्स पोइ जेकॾहिं उभरी आयो सिज फ़ी इस्ना सलात निमाज़ जे दरमियान माना हिकु रकात पढ़ी ॿी रकात में सिज उभरी आयो त पोइ छा थींदो बतल फ़र्ज़ बातिल छो फ़र्ज़ बातिल थींदो उनजे करे त इहा वाजिब वजूबे कामिल थी ही त हाणे उनखे अदा बि वजूबे कामिल सां करिणो पवंदो अदाए कामिल सां उनखे अदा करिणो पवंदो माना मुकमिल वक़्त में अदा करिणो पवंदो मकरू वक़्त में अदा कई त उहा अदा उनजी बातिल थी वेंदी लिअन ला युमकिनहु छो जो नाहे मुमकिन इत्माम सलात पूरो करणु निमाज़ जो इल्ला बेवस्फ़ नुक़सान मगर नुक़सान जी वस्फ़ सां बे एतबार वक़्त जे एतबार करण सां वलो कान ज़ालिकल जुज़ नाक़िसन ऐं जेकॾहिं हुजे इहो जुज़ नाक़िस कमा फ़ी सलातल असर जीअं जो निमाज़े असुर जे बारे में आहे फ़इन आख़िरल वक़्त पोइ बेशक आख़िरी वक़्तु इहमिरार शम्स सिज जे ॻाढ़े थियण जो वक़्तु आहे ऐं वक़्तु इंदहु इन ई वक़्तु इहो फ़ासिद आहे फ़तकर्ररल वज़ीफ़त पोइ इहो मुक़ररु थी वेंदो वज़ीफ़त यानी इहा ज़िमेदारी सुबूत वजूब जो बेसिफ़त नुक़सान जे सिफ़त सां माना इहो अदा त थी वेंदो पर अदाए फ़ासिद थी वेंदो अदाए नाक़िस थी वेंदो वलिहाज़ा इन जे करे वजबल कौल वाजिब थियो आहे इहो कौल बिल जवाज़ जाइज़ हुजण जो इंदहू उन वटि यानी उन जे करे चइबो आहे त असर निमाज़ जाइज़ आहे माना थी वेंदी अदा पर अदाए या नाक़िस आहे अदाए कामिल न आहे मां फ़साद वक़्तु फ़ासिद वक़्त सां जे बावजूदु व तरीक़ो सानी ऐं ॿियो तरीक़ो छाजो ॿियो तरीक़ो ओ पुठियां असां पढ़ियासीं न त सबब जे एतबार करण जा ॿ तरीक़ा आहिनि मुसनिफ़ ॿुधाया न त जुज़े अवल में जे वजूब साबित थी वेंदो आहे त पोइ जेको बाक़ी वक़्तु आहे उनजो छा एतबार कयो वेंदो त उहो मुसनिफ़ ॿुधाए त इन जे एतबार करण जा ॿ तरीक़ा आहिनि हिकिड़ो तरीक़ो असां हिन महिल कहिड़ो पढ़ियोसीं त जुज़े अवल खां जुज़े सानी जे तरफ़ वजूब खे मुंतकिल इहो हिकु तरीक़ो पढ़ियोसीं न हाणे वरी ॿुधाए थो त इन जो ॿियो वरी तरीक़ो त बाक़ी वक़्त जो छा एतबार कयो वेंदो उनजो ॿियो तरीक़ो हाणे ॿुधाए रहियो आहे वसानी ॿियो तरीक़ो सम्झ में आयो न छा मुराद आहे वसानी मंझि त ऐं युज अला कुल जुज़इन ही त बनायो वञे हर जुज़ खे मिन इज्ज़ा वक़्त जे न इज्ज़ा न थींदो अज्ज़ा थींदो ऐं युज अला कुल जुज़इन मिन अज्ज़ा वक़्त जुज़ जो जमो अज्ज़ा ही त बनायो वञे हर जुज़ खे वक़्त जे जुज़नि मंझां सबबन ला अला तरीक़िल इंतकाल सबब जे तरीक़े ते न उन जे इंतकाल जे तरीक़े ते इन ॻाल्हि खे तवजह सां ॿियो तरीक़ो इहो ॿुधायईं
त पहिरियों तरीक़ो सम्झ में आयो न, त यानी पहिरें वक़्त मंझि वजूब साबित थींदो, ॿिए वक़्त में वरी उन साॻे वजूब खे असां मुंतकिल कंदासीं ॿिए जुज़ जे तरफ़, वरी टें जुज़ जे तरफ़, टियों जुज़ ईंदो त टें जुज़ जे तरफ़ मुंतकिल कंदासीं। चए थो पर ॿियो तरीक़ो इहो आहे त हर जुज़ जे लाइ असां अलॻि वजूब खे साबित कयूं, पर उन पहिरें वजूब खे मुंतकिल न कयूं ॿिए वजूब जे तरफ़, छो त मुंतकिल कंदासीं त इहा ख़राबी लाज़िम अचे थी त शरीयत जे वजूब खे असांखे फसख़ करिणो थो पवे। त माना पहिरियों जुज़ मंझि हाणे वजूब फसख़ थी वियो, हाणे ॿिए जुज़ जे तरफ़ मुंतकिल थी वियो। हालांकि जेको शरीयत वजूब लाज़िम कयो आहे उहो फसख़ थी नथो सघे। सो उन जे करे ॿियो तरीक़ो मुसनफ़ वटि ज़्यादा पसंदीदा आहे। ॿियो तरीक़ो छा आहे त जीअं जीअं जुज़ अचे थो, जीअं जीअं सेकंड ॿियो अचे थो, त उन जे लाइ वजूब साबित अलॻि अलॻि थींदो वञे थो। माना जेतिरो वक़्तु हूंदो निमाज़ जो, हर जुज़ जे लाइ उन जो वजूब साबित थींदो रहंदो। सम्झ में आयो? तर्जुमो कयो, वरी पुठियां खां तर्जुमो कयो। तरीक़ो सानी, ऐं ॿियो तरीक़ो इहो आहे त ऐं युजअल, ही जो बनायो वञे, कुल जुज़इन, हर जुज़ खे बनायो वञे, कुल जुज़इन, हर जुज़ खे, मिन अज्ज़ाइल वक़्त, वक़्त जे जुज़नि खां, सबब बनायो वञे, ला अला सबब जे तरीक़े ते, ला अला तरीक़िल इंतकाल, मुंतकिल वारे तरीक़े ते न, तरीक़े इंतकाल इहो पहिरियों तरीक़ो ॿुधायो मुसनफ़, जैसे इन तरीक़े ते न पर सबब वारे तरीक़े ॿिए तरीक़े ते बनायो वञे। फ़इनल कौल बिही कौलुन बिइब्ताल सबबियत, पोइ बेशक जेको कौल आहे इन सां, यानी पहिरियों जेको असां तरीक़ो ॿुधायासीं न, इन कौल सां बिइब्ताल सबबियत जे बातिल हुजण जो साबित थींदड़ आहे शरीयत सां, ऐं नथो लाज़िम अचे इहो तदाफ़ुल वाजिब। अच्छा, हितां वरी हिकिड़े मुक़दर सवाल जो जवाबु ॾेई रहियो आहे। हाणे मुसनिफ़ ॿियो तरीक़ो छा ॿुधायो त हर वक़्त जे लाइ असांखे अलॻि सुबुह अलॻि वजूब साबित करिणो पवंदो। माना जीअं वक़्तु गुज़रंदो वञे थो तीअं अलाह साईं जो अलॻि फ़रमान उन जे लाइ, अलॻि वजूब उन जे लाइ अचे थो पियो। छो त पोइ जेकॾहिं असां इहा ॻाल्हि जो इन ॻाल्हि जो इतबार कंदासीं त पोइ लाज़िम इहो ईंदो त जीअं हर वक़्त जे लाइ हर जुज़ जे लाइ अलॻि वजूब थो अचे, त माना हिक ई वक़्त में असां ते केतिरा चकर निमाज़ वाजिब थी वई पढ़णु। सवाल सम्झ में आयो न? हाणे ज़ोहर जो वक़्तु आहे न, त हर जुज़ जे लाइ मुसलमान चए थो ॿियो तरीक़ो इहो आहे न त अलॻि वजूब साबित कयूं, मुंतकिल न कयूं उन साॻे वजूब खे वरी ॿिए जुज़ जे तरफ़। त पोइ जेकॾहिं हर जुज़ जे लाइ असां अलॻि वजूब खे साबित कंदासीं, मुंतकिल न कंदासीं, त पोइ इहा ॻाल्हि वरी लाज़िम ईंदी त हिक ई वक़्त मंझि केतिरा ई बार असां ते निमाज़ अदा करणु वाजिब थी चुकी। हालांकि निमाज़ हिक ई वक़्त में हिकु दफ़ो अदा करणु हूंदी आहे। ज़ोहर जे मुकमिल वक़्त में घणा चकर ज़ोहर निमाज़ पढ़णी आहे? हिकु चकर पढ़णी आहे। पर जेकॾहिं हर जुज़ खे असां अलॻि वजूब जो सबबु करार ॾींदासीं, त पोइ वजूब में बि तअद्दुद अची वेंदो, त केतिरा ई चकर उहा असांखे वजूब अदा में तअद्दुद अची वेंदो, त केतिरा ई चकर असांखे उहा निमाज़ वरी वरी अदा करणी पवंदी। हालांकि ईअं न आहे हूंदो। त मुसनिफ़ इन जो जवाबु ॾेई रहियो आहे, त इन सवाल जो जवाबु ॾेई रहियो आहे। जेकॾहिं इहो केरु सवाल करे, जेकॾहिं इहो सवाल पैदा थिए, त पोइ उनजो मुसनिफ़ जवाबु ॾेई रहियो आहे त इहो सवाल सही न आहे। कीअं? उहो चए थो त उन जे करे, हाणे ॾिसो भला जवाब खे सम्झो त पोइ वरी तर्जुमो कयूं था। उहो मुसनो चवे थो त इन साण असांखे ज़्यादा वाजिब साबित नथा थियनि हिक ई वक़्त मंझि। छो ज़्यादा वाजिब कीअं साबित नथा थियनि? उहो उन जे करे त उन वक़्त मंझि ॿियो जेको जुज़ थो अचे न, उहो बि वाजिब खे साबित करे थो। पर कहिड़े वाजिब खे साबित थो करे? साॻे वाजिब खे साबित थो करे, को नए वाजिब खे, अलॻि वाजिब खे साबित नथो करे। मसलन ज़ुहर जे वक़्त में हर जुज़ वजूब खे साबित करे थो न, पर छा खे कहिड़े वजूब खे साबित थो करे? साॻी ज़ुहर जी निमाज़ खे साबित थो करे। त माना हर जुज़ अलॻि वजूब खे त साबित करे थो, पर वजूब हिक खे ई साबित करे थो। अलॻि अलॻि तरीक़े सां नवां वजूब साबित नथा थियनि। इन जो मिसाल वरी मुसनिफ़ ॾिनो आहे, मिसाल सां वरी पोइ माना पंहिंजे जवाब खे मिसाल सां सम्झायो अथई। तवजो अहिड़ा कयो। मिसाल ईअं ॾिसो, मिसाल हिकिड़ो आहे त कुझु
मसलन को झेड़ो आहे झगड़ो आहे, अगरि उन ते 10 ॼणा गवाह आया, हिकिड़े शख़्स पे मिसाल 10 ॼणा गवाह आहिनि, हिकिड़े शख़्स पे गवाही ॾिनी, ॿिए शख़्स पे गवाही ॾिनी, टे शख़्स पे गवाही ॾिनी, पर जेको इख़्तिलाफ़ साबित थींदो उहे घणा इख़्तिलाफ़ साबित थींदा? हिकु ई साबित थींदो न, चाहे गवाह ज़्यादा आहिनि पर इख़्तिलाफ़ जेको साबित थिए थो या गवाही सां जेका शइ साबित थिए थी उहा साबित हिकु शइ थिए थी, छो त हर हिक जी गवाही उन साॻे सबूत जे मथां आहे, त ज़्यादा गवाहनि सां को बि फ़र्क़ु नथो पवे। या वरी इन त को हिकिड़ो हुकुम असांजे मथां लाज़िम थींदो हुजे ऐं उन हुकुम जूं इल्लतूं तमामु घणियूं हुजनि, चाहे इल्लतूं उन हुकुम जूं कसीर ई छो न हुजनि, पर हुकुम जेको साबित थिए थो उहो त ज़्यादा इल्लतुनि जे हुजण साण उन जे मथां को फ़र्क़ु नथो पवे। अहिड़े तरीक़े साण निमाज़ मिसाल ज़ोहर निमाज़ जो वक़्तु घणो आहे ऐं हर जुज़ में अलॻि वजूब साबित थिए थो, त अलॻि वजूब जे साबित थियण साण ज़्यादा वाजिबनि जो लाज़िम नथो थिए, छो त हर जुज़ जेको साबित थो करे उहो हिक ई वाजिब खे साबित थो करे, अलॻि शइ जे वजूब खे साबित हिक ई वाजिब खे साबित कीअं थो करे, माना हर जुज़ ज़ोहर जे वक़्त में ज़ोहर निमाज़ खे साबित थो करे, असुर जे वक़्त में असुर निमाज़ खे ई साबित थो करे, त इन साण मुतअद्दिद वजूब साबित नथा थियनि। तर्जुमो कयो हाणे, वला यल्ज़िम अला हाज़ा, ऐं नथो अचे लाज़िम इन ई तरीक़े ते तदाउफुल वाजिब, वाजिबनि जो ज़्यादा थियणु, फाइनल जुज़ असानी, पोइ बेशक जेको सानी जुज़ आहे उन बि इनमा जुज़िनत असबत ऐनमा असबतहुल जुज़उल अव्वल, ऐं बेऐन ई उन शइ खे साबित कयो आहे जंहिंखे साबित कयो आहे जुज़े अव्वल, माना जुज़े सानी बि उन शइ खे साबित कयो आहे जंहिंखे जुज़े अव्वल साबित कयो आहे। फ़कान हाज़ा मिन बाब तरादुफुल इल्ल, पोइ थी वेंदो इहो इन एतबार सां मुतरद्दिफ़ ज़्यादा हुजणु इल्लतुनि जो, व कसरत शुहूद, ऐं ज़्यादा हुजणु शुहूद गवाहनि जो, फी बाबिल ख़ुसूमात, झगड़नि वारनि मुआमिलात में। समझ में अची वियो जवाबु मुसन्निफ़ जो?